जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। कुछ रहा मज़े में हिकिड़ी शइ तव्हां सां शेयर कयां जेको मुंहिंजो तजुर्बो रहियो आहे उहो ईअं त को बि ज़मीनदार अगरि को वाटर जे सां गॾु अगरि उहो रस्तो ठाहे थो पियो त उहो ईअं थींदो आहे जो ज़मीन आहे, ज़मीन मां मिटी खणी रस्ते खे मथे कंदा आहिनि त जीअं उहा रस्तो मथे थी वञे ज़मीन खां। ऐं उन सां पर जेको ठाहियो आहे उहो सिस्टम ईअं आहे जो ज़मीन मां मिटी मूं न खई आहे, हिकिड़ी मूं हदि ठाहे छॾी त जीअं मां हिन टुकड़े में यानी फसल काबो ऐं हिन टुकड़े में रस्तो छॾिबो। पोइ रस्ते असां निशान ठाहे ॾिनसूं 15 फुट खां चढ़े ॾिनसूं। पोइ असां छा कयो आहे जो हीअ जेके अॾूं आहिनि इन्हनि में ईंदो आहे असांजे जाम सिल्ट जाम अचे थो। सो इन सिल्ट खे असां कढी करे इन जेका आहे खाटी कंदा आहियूं, इन खाटी खे खणी असां हिन रस्ते ते उछलाईंदा वेंदा आहियूं त असांजो रस्तो जेको आहे माना साल ॿिनि में रस्तो तव्हांजो मथे थी वेंदो। हींअर बि असां जेका खाटी खई अथऊं तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े में त 2-3 इंच जी मिटी उहा मथे चढ़ी आई आहे त जंहिंमें अगरि इंच ॾेढ अगरि रस्तो वेहे थो पियो त 1.5 इंच मथे थी वेंदी त तव्हांजो कुझु अरसे में हिन वाटर जी मिटी सां ई तव्हांजा रस्ता ठही वेंदा। सो मुंहिंजो चवणु मतिलबु इहो आहे त ज़मीन मां मिटी तव्हां न खणो रस्तनि जे लाइ, तव्हांजा अगरि अॾनि सां आहे रस्ता ठाहियो पिया त हिन वाटर जी मिटी जेका थींदी आहे खाटी उहा खणी तव्हांखे इन रस्तनि ते तव्हां रखोसि। वॾी महिरबानी।